मोड़जे अच्छो नओ समाज को नओ जहान जुड़जे किथे लुटीन पैदा किथे बुरी निधारिया वो आके सर जे गिदले सेवर में नील कमल बि तदोहिया केर मयार संदो केर मयार वयार संदो केर मयार वयार सिंधड़ी तां सिर केर न ॾींदो सिंधड़ी तां सिर केर न ॾींदो संदो केर मयार वयार संदो केर मरंदा सव मिहार हक मरंदा सव मिहार वो यार मरंदा सव मिहार वो यार सिंधड़ी तां सिर केर न ॾींदो सिंधड़ी तां सिर केर तमाणी साहब ऑफिसर्स एसोसिएशन जा असांजा ऑफिसर्स उन्हनि जा अॻुवाण सैयद सजाद हुसैन शाह साहब प्रेसिडेंट ऐं असांजो मंज़ूर पंवर साहब ऐं सूटा जा ऐं असांजा जेके उस्ताद मोहतरम अॼु तव्हां ॾिठो त साईं नेक मोहम्मद शेख हिन धरणे मां उथी वियो आहे त हुनजो क्लास आहे ऐं उनखां पोइ अॼु ईंदा रहिया हिते पंहिंजी हाज़िरी रिकॉर्ड कराईंदा रहिया एहतिजाज में शामिल थींदा रहिया वरी उथी पंहिंजे क्लास रूमनि में विया पंहिंजा क्लास वठण विया छो त असां इहो अहद कयो हो त असां हिन एहतिजाजी अमल दौरान पंहिंजो जेको तदरीसी अमल आहे उनखे मुअत्तल कोन कंदासीं उनखे डिस्टर्ब कोन कंदासीं हा पर अॼु असां इहो ज़रूरु अर्ज़ु कयो हो त हिन नाअहल इंतिज़ामिया जे हिन इंतिज़ामी अमल खे त जॉइंट एक्शन कमेटी अगरि चाहे त तव्हांखे ॼामशोरे जा पंहिंजे 40 चोरनि जे टोले सां वञी लालकाणो आबाद करणो पियो अञा त रुगो एसी2 जे बंदि थियण जो ऐलान थियो हुयो अञा असां तव्हांजी जुरत ॾिसणु चाहियूं पिया त तव्हां असां सभिनी जे साम्हूं पंहिंजे ऑफिस ताईं कीअं वञो आहे तंहिंजे करे ई अॼु जीअं सभिनी अॻुवाणनि ॻाल्हायो त सुबुह साण 7:30 बजे खां हिन महिल तव्हां ॾिसी रहिया आहियो त हीउ 5 कलाक आहे हिन निटण उस असां मुक़ाबिलो बि पंहिंजे लेवल वारनि सां कंदासीं तंहिंजे करे असां तोतनि ऐं खोतनि खे इजाज़त ॾिनी त वञो ई तव्हांजो रस्तो आहे बाक़ी जंहिंखे असां थोरो सम्झ वारो भायो उनखे ज़रूरु विहारियो उनखे ज़रूरु ॿुधायो त हीउ कहिड़ो धरणो आहे ऐं छाजे लाइ हणी रहिया आहियूं उहे साथी बजाए जो अंदरि वञनि हिते असां सां शामिल थिया अॼु सुबुह साण जॾहिं 41 ॾींहं एहतिजाज जे हिन उस में ही सभु साथी एहतिजाज करे रहिया हुया त हिकिड़ी फोटो आई त हिन इदारे जो सरबराह केक काटे रहियो हुयो लाड़काणे में केक काटे रहियो हुयो असां सभु हैरान थियासीं त हिन माण्हूअ खे अॼु हिन जॻह ते हुजणु घुरिजे हा ऐं असांजे 41 ॾींहंनि जी जिदोजहद में जेको हुन असांजो टाइम ध्यानु कयो आहे उनजी माफ़ी वठणु घुरिजे हा ऐं इहो असांखे यकीन ॾियणु घुरिजे हा त हीउ इदारो तव्हां ऐं असांजो गॾियल इदारो आहे अचो त गॾिजी कमु कयूं पर असांजो मुग़ल बादशाह जे बादशाह वांगी असांजो मामन शाह रंगीलो जॾहिं मराठा गुजरात ते हमलो करे रहिया यूनिवर्सिटी जे एसी2 के अॼु मुलाज़मन बंदि करे छॾियो जंहिंजे सबबु इन्हनि एसी2 जे मुलाज़मन 42 ॾींहं लाॻीतो धरणो आयो आहे इन्हनि जा मुतालबा जाइज़ मुतालबा हल न पिया कया वञनि इन करे अॼु सिंधी यूनिवर्सिटी जे एसी2 खे तालाबंदी कई वई जंहिं सबबु असां सां गॾु मुलाज़िम मौजूदु आहिनि अचो त उन्हनि खां पुछूं था आख़िर इन्हनि जा कहिड़ा कारण आहिनि ऐं कहिड़ा मुतालबा आहिनि जेके सिंधी यूनिवर्सिटी वाइस चांसलर डॉक्टर फतेह मोहम्मद बुरफत हल न पियो करे जी साईं मुंहिंजो नालो मंज़ूर अली पांवारा ऐं सेक्रेटरी जनरल आहियां सिंधी यूनिवर्सिटी ऑफिसर्स वेलफेयर एसोसिएशन जो असां हीअ 42 ॾींहं असां एहतिजाज कयूं पिया इन खां अॻु में असां पंहिंजो चार्टर ऑफ डिमांड जेको आहे वाइस चांसलर खे पेश कयो उन में असांजा तक़रीबन जेको 25 मुतालबा हुया जेके सिलेक्शन बोर्ड हुयो जंहिंमें ख़ासि तौर ते
या टाइम स्केल हुयो ऑफिसरनि जो ऐं ऑफिसरनि जी हिकिड़ी सीट आहे सिंडिकेट में त ऑफिसरनि जी इलेक्शन थींदी ऐं ऑफिसरनि मां हिकिड़ो ऑफिसर जेको आहे उहो सिंडिकेट में ऑफिसरनि जी नुमाइंदगी कंदो पर अफ़सोस जो वाइस चांसलर असांखे जेको आहे सो डटा ॾींदो रहियो अॼु सुभाणे असांजा जाइज़ हक़ ऐं जाइज़ मुतालबा हुया उन्हनि ते हुन को बि ध्यानु न ॾिनो उनखां पोइ मुख़्तलिफ़ रजिस्ट्रार तब्दील कंदो रहियो त यार हीउ सही कमु न पियो करे तव्हांजा इन करे मूं हिन खे तब्दील कयो आहे वरी ॿियो आणियो अहिड़े नमूने 5-8 जेको आहे सो रजिस्ट्रार हिन तब्दील कया ऐं पोइ हिन अमीर अबड़े खे आंदई कि हीउ मूंसां सहमत करे थो मुंहिंजे हमख़्याल आहे ऐं तव्हांजा सभु मुतालबा जेके आहिनि इनशा हीउ हल कंदो असां जॾहिं हिन अमीर अबड़े सां मिलियासीं त हिन जी नाहिली इहा हुई जो हिन खे इहा ख़बर कोन हुई त कोड बुक में टाइम स्केल कहिड़ी क्राइटेरिया ते मौजूदु आहे ऐं ऑफिसर उन जी डिमांड कहिड़े तरीक़े सां करे रहिया आहिनि हिन वीचारो को बि उन ते सही नमूने हुनखे कोड बुक जी बि ख़बर न हुई ऐं इन खां अलावा हिन वीचारे खे इहा बि नाहिली आहे जो हिनखे इहा बि ख़बर कान्हे त एमफिल ऐं MS में कहिड़ो फ़र्क़ु आहे हिन लेटर लिखिया जेके हायर एजुकेशन कमीशन ॾे उनखां हिननि जवाबु आयो त बाबा जॾहिं तव्हां रजिस्ट्रार आहियो ऐं तव्हांखे इहा ख़बर कान्हे का त एमफिल ऐं MS में कहिड़ो फ़र्क़ु आहे त अफ़सोस आहे जो तव्हां रजिस्ट्रार जी कुर्सीअ ते वेठा आहियो ऐं इन जी नाहिली इन मां इहा साबिती वॾी आहे त हिनखे इहा बि ख़बर कोन्हे का त MS ऐं एमफिल में कहिड़ो फ़र्क़ु आहे असां हिन खे चयो त बाबा जेको 2012 में सिंडिकेट रेज़ोल्यूशन पास कयो आहे टाइम स्केल जो जेको कराची यूनिवर्सिटी बि ॾिए पई ऑफिसरनि खे ऐं तव्हां बि असांखे ॾियो त हिन जवाबु ॾिनो उनखां पोइ असां हिन तारीख़ में आया आहियूं ऐं हीअ जॉइंट एक्शन कमेटी ठाही आहे ज़ाहिरी आहे असां नुमाइंदा आहियूं ऑफिसरनि जा त ऑफिसर असांखे बार बार शिकायत कनि पिया त असांजा मामलात जेके आहिनि हल न पिया थियनि तव्हां असांजा मामलात हल करायो असां वियासीं हिन जवाबु ॾिनो ऐं पोइ असां जॉइंट एक्शन कमेटी ठाही जंहिंमें उस्ताद ऑफिसर ऐं मुलाज़िम हिकु पेज ते आहियूं गॾु आहियूं ऐं असांजा जाइज़ मुतालबा आहिनि ऐं हिन जी नाहिली जे करे असां पहिरियों मुतालबो इहो रखियो त रजिस्ट्रार हटायो को सुठो ॼाण वारो जेको अहल रजिस्ट्रार हुजे उनखे रजिस्ट्रार मुक़ररु कयो ताकी जेके इंतिज़ामी मामलात आहिनि यूनिवर्सिटी जा उहे सही नमूने हली सघनि जी असां सिंधी यूनिवर्सिटी जे मॉडल स्कूल जो प्रिंसिपल एहसानुल्लाह शाह राशिदी असां सां गॾु जंहिंजा जाइज़ मुतालबा हल न पिया कया वञनि अचो त उन्हनि खां पुछूं था तव्हांजा कहिड़ा मुतालबा आहिनि जेके अञा जे हिसाब सां हल न पिया कया वञनि जी सर असांजो सभ खां वॾे में वॾो मसइलो सिंध यूनिवर्सिटीअ जे अंदरि वाइस चांसलर ऐं उन टीम पारां इम्तियाज़ी सलूक करप्शन पंहिंजा नवाज़ी ऐं हिन यूनिवर्सिटीअ में मौजूदु बद इंतिज़ामी आहे इन जो वॾे में वॾो सबूत इहो आहे त जीअं ई वाइस चांसलर खे नवंबर 2018 मां कोर्ट मां स्टे मिलियो त उन स्टे खे लाइसेंस टू किल बणाए छॾियो ऐं जेके बि ऑफिसर सिलेक्शन बोर्ड जे थ्रू मेरिट ते अपॉइंट थियल हुया उन्हनि जी ट्रांसफ़र करणु शुरू कई मॉडल स्कूल हैदराबाद जो ऐं प्रिंसिपल थ्रू सिलेक्शन बोर्ड हुयुसि मूंखे हटायो वियो उन खां पोइ ॿिया जेके ऑफिसर आहिनि जेके मेरिट ते अपॉइंट थियल आहे उन्हनि खे ट्रांसफ़र कंदा विया बद इंतिज़ामीअ जी इंतिहा इहा आहे त मौजूदा रजिस्ट्रार जंहिंजी हिन यूनिवर्सिटी में सर्विस 3 साल खां मथे न आहे उनखे हेक जे मनवनामे जे बावजूदि एसोसिएट प्रोफेसर कयो वियो ऐं हिकु ई रिसर्च जर्नल में उन जा 5 आर्टिकल छपिया विया उन्हनि आर्टिकल्स में वाइस चांसलर जी पंहिंजी धीउ जो नालो बि ॾिनो वियो त जीअं हिकिड़ी पंहिंजा नवाज़ीअ जो माहौल जोड़े सघिजे ऐं उनखे रजिस्ट्रार जे कुर्सीअ ते विहारे वियो जॾहिं त सिंध यूनिवर्सिटी जे कोड में वाज़ियो आहे त उहो माण्हू रजिस्ट्रार थी सघे थो जंहिंजी 17 सालनि खां वधीक सर्विस हुजे 17 ग्रेड में जॾहिं त हिन माण्हूअ जी सर्विस 7 साल बि न आहे यानी 17 साल सर्विस जे जाइ ते 7 साल सर्विस रखंदड़ माण्हूअ खे रजिस्ट्रार कयो वियो ऐं वरी जेको 20 ग्रेड जो ऑफिसर आहे नूर अहमद भट्टी जंहिंजी 30 साल सर्विस आहे उनखे उन जे मातहत एडिशनल रजिस्ट्रार करे रखियो वियो आहे इहा हिकिड़ी इंतिहा आहे उन खां पोइ जेके सेरिमोनल पोस्टियूं आहिनि यूनिवर्सिटी में उन्हनि सेरिमोनल पोस्टुनि ते बि मुख़्तलिफ़ हिकिड़े ग्रुप जा उस्ताद मुक़ररु कया विया आहिनि ऐं उनखे इंतिज़ामी ऐं मालियाती अख़्तियार पिणु ॾिना विया आहिनि जंहिंजे करे
जेके ऑफिसर आहिनि उस्ताद आहिनि मुलाज़िम आहिनि उन्हनि में बेचैनी आहे ॿियनि यूनिवर्सिटियुनि में जेके मुलाज़िमनि खे मिलियल आहिनि सहूलियतूं उहे हिते ग़ाइबु आहिनि सपोर्टिंग अलाउंस हुजे 8 ग्रेड जो मसइलो हुजे रिटायर्ड माण्हुनि जे औलाद जे नौकरीअ जो मसइलो हुजे इन्हनि सभिनी शयुनि खे नज़रअंदाज़ कयो वञे थो टाइम स्केल क्राइटेरिया हैरत इहा आहे त अॻु में सिंडिकेट मां अप्रूव थियल आहे 2012 में 50 माण्हुनि खे सिंडिकेट ते प्रमोशन ॾिनो वियो टाइम स्केल प्रमोशन 2015 में 30 माण्हुनि खे 20 ग्रेड ताईं टाइम स्केल ॾिनो वियो 2018 जे मार्च जे सिलेक्शन बोर्ड में बि टाइम स्केल ॾिनो वियो पर हींअर जॾहिं असांजा केस आहिनि त रजिस्ट्रार चए थो पियो त इहे टाइम स्केल गैर क़ानूनी आहिनि ऐं वरी जेॾीमहिल सिंडिकेट जी मीटिंग थिए थी त हिकु तरफ़ चए थो त इहो टाइम स्केल क्राइटेरिया गैर क़ानूनी आहे ॿिए तरफ़ जेके असां खां जूनियर ऑफिसर आहिनि जीअं मां 2012 में अपॉइंट थियो आहियां 19 ग्रेड में त मुंहिंजो केस न रखियो वियो 2014 में जेके 19 ग्रेड में अपॉइंट थिया उन्हनि जा केस रखिया विया यानी ऑफिसरनि जे हिकिड़े ग्रुप जे कुझु माण्हुनि खे नवाज़णु उस्तादनि में बि हिकिड़े ग्रुप खे सहूलियतूं ॾियणु इम्तियाज़ी सलूक करणु अण चूंडियल माण्हुनि ते नवाज़िशूं करणु त जीअं उहे उन्हनि जे करप्शन खे लिकाए सघनि उन्हनि जे करप्शन तां पर्दो न खयो वञे हॉस्टलनि जी इहा सूरत हाल आहे त शागिर्द तमामु तकलीफ़ जे माहौल में रहनि था पिया ही टोपी ड्रामो आहे त मानी सस्ती थी मिले तव्हां ॾिसो त अॼु हे मानी सैलानी ट्रस्ट जे हवाले सां कनि पाणी साफ़ मौजूदु नाहे तव्हां हींअर बि आर्ट्स फैकल्टी में वञो हॉस्टल में वञो त उते बदबूदार पाणी आहे पीअण जे लाइ ॿारनि खे ट्रांसपोर्ट जी सहूलियत चङी तरह कोन थी ॾिनी वञे तव्हां लैब्स में वञो त उते केमिकल मौजूदु कोन्हे रिसर्च लैब्स में तव्हां वञो त उते पोज़ीशन तमामु ख़राबु लॻी पई आहे हिकु हिकु असांजे प्रोफेसर खे 4-4 5-5 चार्जियूं मिलियल आहिनि मॉडल स्कूल पनाह अली शाह ऐं मॉडल स्कूल हैदराबाद ॿिन्ही में हिकु ई प्रिंसिपल आहे लेडी यानी उहा गर्ल्स स्कूल जी बि प्रिंसिपल आहे ऐं 30 किलोमीटर परते हैदराबाद जी प्रिंसिपल आहे जॾहिं त ॿिन्ही स्कूलनि में 2400 ॿार पढ़नि था जंहिंमें ॿारनि जी रखवाली निगहबानी सख़्तु तरह सां करणु तमामु ज़रूरी आहे हैदराबाद जो मॉडल स्कूल जेको इंतिहाई हिसास जॻह ते वाक़ियो आहे जिते प्रेस क्लब भरिसां आहे सेशन कोर्ट भरिसां आहे जुलूसनि ऐं एहतिजाजनि जा रस्ता उते आहिनि ऐं उन स्कूल में 3 ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ ॿार पढ़नि था पिया नस्ली तज़ाद मौजूदु आहे उते जॾहिं प्रिंसिपल मौजूदु न हूंदो मुस्तक़िल त ज़ाहिर आहे उहो इदारो इनसिक्योरिटी जो शिकार हूंदो पनाह अली शाह में खोड़ सारा मर्द क्लर्क ऐं ॿियो अमलो आहे 1200 छोकिरियूं न्याणियूं पढ़नि थियूं पियूं उते प्रिंसिपल न आहे त छा इहा उन्हनि न्याणियुनि जे लाइ का बहितर तइलीमी माहौल जुड़ंदो सॼी यूनिवर्सिटी इन बद इंतज़ामी अक़रबा परवरी पंहिंजा नवाज़ी ऐं रिश्वत जो शिकार आहे ऐं हींअर त हाई कोर्ट जा जज बि चई चुका त छा 1200 मिलियन रुपयनि जी करप्शन खे असां नज़रअंदाज़ कयूं ज़रूरत इहा आहे त यूनिवर्सिटी ऐं बोर्ड जो जेको सरबराह आहे मुक़ररु थियल सेक्रेटरी उहो टिरुकनी कमेटी ठाहे 22 ग्रेड जी जेका हिननि जे करप्शन जेका साबित थी चुकी आहे उनजो जाइज़ो वठी ऐं हिननि खे घर वेड़ो करे ऐं मुतालबो कयां थो त प्रोफेसर डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुरफ़त खे फोर्स लीव ते मोकिलियो वञे ऐं पोइ उनजे गैर मौजूदगीअ में इंक्वायरी कई वञे रहमान रहीम सही ॻाल्हि इहा आहे त जेको आहे सो 41 ॾींहं अॼु असांजे धरणे खे इन खां अॻु में असांजा जेके चार्टर ऑफ डिमांड वाइस चांसलर खे ॾिनल हुआ ऑफिसरनि जे हवालनि सां त इहे असांजे मसइलनि हल कयो उन में असांजो जेको टाइम स्केल जो मसइलो आहे उहो जेको सिंध यूनिवर्सिटी जे कोड जेको क़ाइदा कानून जेके आहिनि उन में मौजूदु आहे 430 सुफ़े ते त उनखे कहिड़े स्ट्रक्चर ते ॾियणो आहे ऐं 2012 खां पास थियल आहे टाइम स्केल सिंडिकेट खां ऐं सेनेट खां पास थियल 2013 में ऐं उहो 2018 ताईं इम्प्लीमेंट बि रहियो आहे बावजूदि उनजे जॾहिं असांजो वारो आयो आहे त उन वक़्तु हुननि जेको उन ते कमेटियूं ठाहिणु शुरू कयूं हालांकि उसूली तौर जॾहिं सिंडिकेट पास कंदी आहे उहो एक्ट आहे ऐं उन एक्ट ते सिर्फ़ु अमल करिणो पवंदो आहे पर हिन बजाय उन एक्ट खे वरी ॿीहर कमेटियुनि में खणी विया आहिनि उन केस खे मुंझाए छॾियो अथनि अहिड़े तरीक़े सां असांजी जेका सिलेक्शन बोर्ड आहे ऑफिसरनि जो थिए ई कोन पियो 3 साल थी विया आहिनि मुसलसिल ऑफिसरनि जो सिलेक्शन बोर्ड थिए ई कोन थो सवाइ मनपसंदि माण्हू खे हिकु माण्हू खे खणी अचनि था उनखां सवाइ जेके जेतिरियूं पोस्टूं ख़ाली हाणे 18 ग्रेड जूं तक़रीबन 20 पोस्टूं ख़ाली पियूं आहिनि
पर हालत इहा आहे त उन्हनि मां कुझु पोस्टुनि ते जेके अरिड़हं जी ग्रेड पोस्टूं आहिनि उन ते 17 ग्रेड जा जूनियर ऑफिसर विहारे छॾिया आहिनि ऐं हिकिड़े माण्हू खे 4 चार्जूं आहिनि जॾहिं त बाक़ी जेके सीनियर माण्हू उन्हनि मां कंहिं सभिनी खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। असां इन हवाले सां उनखां पोइ टियों मुतालबो असांजो इहो आहे त जेका सिलेक्शन सिंडिकेट जी नुमाइंदगी आहे ऑफिसरनि जी अगरि सिंध गवर्नमेंट माना सिंध असेंबली एक्ट पास कयो आहे त हर यूनिवर्सिटी में जेको जीअं सूटा जी नुमाइंदगी आहे उस्ताद जी नुमाइंदगी आहे सिंडिकेट में ईअं हिकु सीट जेका आहे सा ऑफिसरनि जी बि नुमाइंदगी हूंदी सिंडिकेट में। उन लाइ जेको सो 2 दफ़ा अनाउंस करे इलेक्शन ऐं उहो पोस्ट बंदि करे छॾी अथनि। असांजो मुतालबो त सिंडिकेट में जेका नुमाइंदगी ऑफिसर एसोसिएशन खे उहा बहाल कई वञे उन इलेक्शन कराई वञे फौरी तौर ते। उनखां पोइ जेके सिलेक्शन बोर्ड में जेतिरियूं पोस्टूं ख़ाली आहिनि 18 ग्रेड जूं 19 ग्रेड जूं 17 जूं उहो मुकमल सिलेक्शन बोर्ड करे जेको सो जेके नज़रअंदाज़ थियल ऑफिसर आहिनि उन्हनि खे प्रमोट कयो वञे। उन सां गॾोगॾु जेको इहे समूरा चार्टर ऑफ डिमांड उनखे ॾिनल हुआ उन ते अमल न करण जी सूरत में पोइ सेवा सूटा ऐं ऑफिसर एसोसिएशन गॾिजी जॉइंट एक्शन कमेटी ठाही आहे। उनजे प्लेटफॉर्म ते असां हिननि खे जेको चार्टर ऑफ डिमांड गॾियल तौर ते ॾिनो जंहिंमें असां 14 मुतालबा आहिनि उस्तादनि मुलाज़मनि ऐं ऑफिसरनि जा त भई हिननि खे फौरी तौर ते हल कयो। मसइलो इहो छा आहे त जॾहिं खां वाइस चांसलर बुरफ़ साहिबु आयो आहे इन खां पहिरीं जॾहिं असां वटि यूनिवर्सिटी सरप्लस में हलंदी हुई वेंदे शागिर्दनि जे लिहाज़ खां बि असां वटि जेके दाख़िलूं थींदियूं उहो बि ज़बरदस्त थींदियूं। हिन त गुज़िरियल साल त माना पोज़ीशन आहे जेको डायरेक्टर एडमिशन वेठो उहो तक़रीबन ईअं सम्झो त 700 सीटूं दाख़िलूं ई कोन करे सघिया ऐं उनखां पोइ जेके ईअं सम्झो त हज़ारे शागिर्द पैसा पंहिंजा वापसि वठी विया आहिनि यूनिवर्सिटी छाकाणि त उहे शागिर्दनि खे बि सहूलियत कोन पिया ॾियनि। मसइलो शागिर्द बि नज़रअंदाज़ पर हाणे मसइलो हींअर शागिर्दनि जो को सगारो आवाज़ु आहे कोन को त जेके फ़ियूं वधाइनि हाणे एंट्री टेस्ट में कहिड़ो ख़र्चु आहे जंहिंजे अॻु में 1500 रुपया 1000 रुपया फार्म मिलंदो हाणे उहो 2500 रुपया फार्म आहे। माना शागिर्दनि जो बि मसइलो हल कोन पियो थिए मुलाज़िमनि जो मसइलो बि हल कोन थो थिए ऑफिसर जो मसइलो बि हल कोन थो थिए। मुसलसिल जेको सो असीं हिननि खे लिखंदा रहियासीं असांजी मीटिंगुनि में बि वाइस चांसलर चवंदो रहियो तव्हां जाइज़ मसइला हल कयूं था ईअं सेवा वारनि खे बि चवंदो रहियो त तव्हां जाइज़ मसइला आहिनि उहो हल कयूं था पर हिकु बि मसइलो हल कोन थियो। बावजूदि हुनजे त हाणे त पोज़ीशन आहे यूनिवर्सिटी जी जेका सरप्लस में यूनिवर्सिटी हुई ख़ज़ाने जे लिहाज़ खां छाकाणि मदर यूनिवर्सिटी आहे समूरी यूनिवर्सिटी मदर यूनिवर्सिटी आहे ऐं सदाईं ई के आर्डर कढंदी पोइ जेके ॿियूं पाड़े वारियूं यूनिवर्सिटियूं या उन फॉलोअर्स शालती यूनिवर्सिटी मेहरान लम्स असांजो सर्कुलर निकिरंदो को मसइला हल थियण जो ऐं ॿियूं यूनिवर्सिटियूं पोइ उन ते अमल कंदियूं। हाणे असां वटि पोज़ीशन आहे ॿियूं यूनिवर्सिटियूं उहे अलाउंस ॾियनि पियूं हाणे 1000 रुपया जेको मुलाज़िम जो अलाउंस आहे पहिरें ग्रेड खां 16 ग्रेड ताईं उहो मेहरान लम्स सभु ॾेई चुका आहिनि पर असांजी हीअ यूनिवर्सिटी कोन जवाज़ जो त पैसा कोन्हनि पर जवाज़ जो पैसा कोन्हनि पैसा विया करे भई जॾहिं 1100 मिलियन असां वटि मौजूदु हुया जॾहिं वाइस चांसलर आयो उनखां पहिरीं उनखां पोइ सिंध गवर्नमेंट तव्हांखे 1600 मिलियन ॾिना उन हेठि तव्हांखे 1100 मिलियन ॾिना बिल्डिंग बि कोन ठही आहे पथर बि कोन लॻो आहे त इहे पैसा विया केॾां। हाणे इन तरीक़े सां जेको असां हिननि खे चयो त असांजा मसइला हल कयो ऐं लिखत में ॾिनोसीं त भई हेतिरनि ॾींहं में असां मसइला कयो न त असां जेको एहतिजाज में वेंदासीं। असां हुननि खे एहतिजाज जो जेको ॻाल्हि कई आहे उनखां पोइ मुसलसिल 41 ॾींहं आहे ऐं सम्झो 40 ॾींहंनि ताईं बि कंहिं शइ लाइ वॾी शइ आहे मुसलसिल माना 2 कलाक माण्हू धरणो हणी वेहनि था मुलाज़िम गर्मी उस में उनखे बजाए ॿुधण जे उन्हनि ते इल्ज़ाम लॻाए पिया वञनि त बाबा हीउ कमज़ोर बाबा कमज़ोर जेकॾहिं हुजे त हीअ यूनिवर्सिटी कीअं हले मुलाज़िम जेको ॾींहुं राति महिनत करे थो पर जेको छंछरु आख़िर मुलाज़िम कमु करे थो त उनखे त अलाउंस मिलणु खपे न। हा उहे समूरियूं शयूं बंदि कयो वेठा आहिनि जवाब सबबु सिर्फ़ु ॾेखारे असां चऊं था जेकॾहिं इहे शयूं आहिनि। अच्छा ॿी ॻाल्हि मज़े जी ॻाल्हि आहे त हिननि जी चोर बाज़ार इहा आहे त असांजे 300 चौकीदार मौजूदु आहिनि ऐं मथां पुलिस मौजूदु आहे ठीकु आहे पुलिस मथां रेंजर्स मौजूदु आहे उहो बि सिंध यूनिवर्सिटी जो ख़र्चु आहे उनखां पोइ वरी 100 खां मथे जेको प्राइवेट सिक्योरिटी आहे। हाणे जॾहिं तव्हां वटि पैसा कोन्हनि त पोइ इहो जेको इन पासे ख़र्चु छो नथा घटायो जेकॾहिं 300 चौकीदार आहिनि त पंहिंजा चौकीदार जेके नाकाम ते पुलिस वेठी आहे पोइ वरी रेंजर्स जो वेठी आहे माना हू बि ख़र्चु खणनि था हू बि ख़र्चु खणनि यूनिवर्सिटी जे पोइ हिते वञण जो सबबु आहे। कैंपस यूनिवर्सिटी तबाही जो सबबु छा आहे बजाए जो हुन मां कैंपस मां फ़ाइदो पवणु खपे यूनिवर्सिटी तबाही जो सबबु आहे। उनखां पोइ ऐं प्राइवेट माण्हू हायर करण लाइ पैसा आहिनि ठेकेदारी तहत पर यूनिवर्सिटी मुलाज़िम लाइ पैसा कोन्हे। हाणे तव्हांखे पघार 2 महीननि खां जेको माना 3 महीननि खां पघार कोन पिया ॾियनि माण्हुनि खे पेंशन जो मसइलो पेंशन जा पैसा ज़ोर ई पिया रिलीज़ थियनि हाणे खोड़ सारा ऑफिसर रिटायर थियनि उनजी जेको पेंशन जारी कोन पिया कनि। हाँ पोजीशन है तो पैसो वो काले तो इन करे जो सो असांजो मुतालबो है तो असांजा मसला फौरी तौर ते हल कया वञनि। ॿी सूरत में हिन खां जेको हाणे जॉइंट एक्शन कमेटी जो फ़ैसिलो है तो 15 तारीख़ वरी जेको असांजो बाईपास ते धरणो हूंदो 15 खां पोइ जेको 17 तारीख़ बुख हड़ताल हूंदी 48 कलाकनि जी AC2 अॻियां उन खां पोइ जेकॾहिं अञा बि नथा मञनि त पोइ हैदराबाद प्रेस क्लब ते लॉन्ग मार्च इन खां पोइ CM हाउस कराची असांजो प्रोग्राम है। जी तो तव्हां ॾिठो सिंधी यूनिवर्सिटी जे AC2 में 41 ॾींहंनि या लॻल धरणो स्टूडेंटनि जो मुलाज़मनि जो क्लार्कनि जो ऐं टीचरनि जा मसइला हल न पिया कया वञनि। कैमरामैन महबूब अली जमाली सां गॾु रिपोर्टर मज़र अली जमाली सोच न्यूज़ सिटी हैदराबाद।